वज़ीर आज़म इमरान खान पारां कराची न्यूक्लियर पावर प्लांट यूनिट 2 जो इफ्तिताह कयो वियो। पावर प्लांट जे वर्चुअल तक़रीब कराची ऐं बीजिंग में कोठाई वई, जंहिंमें वज़ीर आज़म इमरान खान वीडियो लिंक ज़रिए इस्लामाबाद मां शिरकत कई। तक़रीब में इतलात ऐं नशरियात खाते जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज, तवानाई खाते जे वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब खान, वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर, चेयरमैन एटोनॉमिक एनर्जी कमीशन मोहम्मद नईम ऐं ॿियनि शिरकत कई। ओॾांहुं डायरेक्टर जनरल इंटरनेशनल एटोनॉमिक एनर्जी एजेंसी राफेल घिरज़वी तक़रीब खे ख़िताब कयो ऐं पाकिस्तान खे एटमी तवानाई जे पुरअमन मक़सदनि जे इस्तेमाल खे साराहियो ऐं उन खे महफ़ूज़ ऐं माहौल दोस्त करार ॾिनो। हुन वधीक चयो त चीन पाकिस्तान सां पंहिंजो ताउन जारी रखंदो। K2 न्यूक्लियर पावर प्लांट जदीद तरीन जनरेशन 3 एटमी पावर प्लांट आहे। हुन चयो त प्लांट जी ऑपरेशनल मदद 60 साल आहे, जंहिंखे वधीक 20 सालनि ताईं वधाए सघिजे थो। हुन चयो त पाकिस्तान में एटमी ज़रियनि मां बिजली पैदावार 1400 मेगावाट जे लॻभॻि आहे। K2 जोहरी पावर प्लांट जे इफ्तिताह बाद वधीक 1100 मेगा इज़ाफ़ी सां ॿीण ते सिस्टम में बिजली शामिल थींदी।